सकाफ़ती दिहाड़े जो ऐलान थींदे ही सॼी सिंध अंदर अजरक ऐं टोपी जा तजल्ला हूंदा आहिनि। शहर ॻोठ तोड़े झरझंग में मारूड़ा पंहिंजी सकाफ़त सां मोहब्बत जे ओहञाण तौर नचंदा कुॾंदा नज़र अचनि था। इन ई सिलसिले में लाड़ जे नंढड़े ॻोठ बाबड़ा में सकाफ़ती दिहाड़ो मल्हायो वियो, जंहिंमें सिंध जी सकाफ़त खे उजागर करण लाइ उठनि ऐं ढगनि जी ड्रॉड़ कराई वई, जंहिंमें इलाइक़े जे माण्हुनि भरपूर हिस्सो वरितो ऐं प्रोग्राम में लोकल फनकारनि ख़ाका पेश करे तक़रीब में शिरकत कंदड़नि जे चेहरनि ते मुर्कूं विखेरे छॾियूं। प्रोग्राम बाबति सिंध वासियुनि पंहिंजा वीचार वंडींदे चयो त सॼी सिंध जीअं अॼु घारे में बाबड़ा में सकाफ़त जो ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं 6 डिसंबर ते। सॼी सिंध जीअं सॼी दुनिया जीअं हर साल जीअं असीं सिंध जी सकाफ़त जो ॾींहुं मल्हाए पंहिंजी सिंध सां वफ़ा जो वचन वरजाईंदासीं। अॼु त तारीख़ी ठटे शहर अंदरि दुले दरिया ख़ान जी नगरी अंदरि ऐं ॼाम निज़ामुद्दीन ऐं दुले दरिया ख़ान जी नगरी अंदरि शेख निज़ामुद्दीन ऐं दुले दरिया ख़ान उहा शख़्सियत हुई जॾहिं समूह ॼाम सुल्तान जॾहिं सिंध ते ऐं मुसलमान पूरी काइनात ते जॾहिं मुसलमान हो तॾहिं हुते सिंध जा मदरसा ऐं क़ाइम ऐं दाइम हुआ। ऐं अॼु बि सिंध ते सोचूं था त सिंध ठटो हिकिड़ो नंगर ठटो शहर हो। अॼु मख़सूस अलाह साईं असांखे अहिड़ी दुनिया में वञाए छॾियो आहे के मखलूक जी दुनिया में के अहिड़ी दुनिया में के कहिड़ी दुनिया में, पर असां पंहिंजी सुञाण वञाए कोन वेठा आहियूं। अॼु बि उहो ई ठटो शहर, अॼु उहो ई ठटो नगर, अॼु उहो ठटो शहर ऐं ठटो ज़ुल्लो उहो दुले दरिया ख़ान जी नगरी वसे पई वसे। जीअं त अॼु ही टोपीअ जर्ग ॾियारो मल्हायो पियो वञे बाबड़ा शहर में ऐं 6 डिसंबर ते इंशाअल्लाह ताला सॼी सिंध जा माण्हू टोपी अजरक असांजो शान आहे। अॼु सिंधी माण्हू इहो साबित करे ॾेखारियो आहे त असां 6 डिसंबर ते के बि हर सूरत में जेको असीं पंहिंजो ॾियारो मल्हाईंदासीं। सिंध जा माण्हू पंहिंजे धरती सां पंहिंजे वतन सां मोहबत जे इज़हार जे लाइ सकाफ़ती ॾींहुं ॾाढो भरपूर नमूने सां मल्हाइनि था। नंढा वॾा ॿार बचा सभु अजरक ऐं टोपी पाए उन ते सिंध जे हवाले सां पंहिंजी ख़ुशी जो इज़हार कनि था। सरकार दोस्त मिठा दिलदार आलू सब आबाद करी सिंध जी जेकी सकाफ़त आहे उहा माण्हू त 5000 चवनि था पर हीअ 50,000 साल पुरानी सकाफ़त आहे। जीअं सिंध जा ॿेट जेके आहिनि उन्हनि ते वफ़ाक़ जो कब्ज़ो आहे। जे कराची सिंध आहे ऐं लखे माण्हू जेको 6 डिसंबर ते कराची में गॾु थी इहो अहद ऐं वफ़ा जो ॾींहुं करे मल्हाईंदा त सिंध जेकी आहे उहा कराची आहे ऐं कराची सिंध जो हिसो आहे ऐं सिंध असांजी जिंद आहे। हज़ारें साल पुरानी तहज़ीब ऐं सकाफ़त जो अॼु बि सॼी दुनिया में पड़ाॾो आहे। हक़नवाज़ चांडियो, जैकब न्यूज़ ठटो।